तलाइए समझता साजी इज्जत जो सवाल थई। सवाल बाहे ऐं जवाब बाहे। जे जवाब ज़रब में थो अचे त पोइ असांखे फ़ाइदो आहे। जे जवाब कट में थो अचे त पोइ त नुक़सान ई नुक़सान आहे न रेस। वाह पुट वाह। जवाब त असां वलू व्याजीअ खे अहिड़ो ॾींदासीं जो मथे ते हथ रखे रोवंदो दाहूं कंदो दुनिया खे ॿुधाईंदो त अब्बा रे मुंहिंजी इज़त अॻुवा थी वई। वाह पुट वाह। सेठ धनु आख़िर असांखे करिणो छा आहे? अदा वॾा जी अदा नंढा। असल में ॻाल्हि इहा आहे त सेठ धनु आहे न जेको उहो वलू व्याजी जी धीउ खे अगवा कराईंदो चाहे। अदा नंढा जी अदा वॾा। अकुल जा अंधा हुनखे औलादी कोन्हे। वाह पुट वाह। मता न मञी। ॾितल हे जेको वलू व्याजी जो गॾ आहे न उन असांखे ॾाढो तंग कयो अथई। असांजे मां परी गॾ अची जान ई नथो छॾे। लानती गॾह जो पुछ सॼो ॾींहुं किचन में वचंदो फेरा ॾींदो। अच्छा त इनी वल्लू व्याजी खे साटो ॾियणो आहे त पंहिंजे गॾह खे पंहिंजे भाड़े में ॿधी रखे। न ॾितल वलू व्याजीअ खे सट को न आहे ॾियणो बाबा हुनजो राकेट गॾह खे सट को ॾियणो आहे। ॻाल्हि त साॻी आहे न सेठ। गॾह खे सटको ॾियो या वल्लूअ खे ॾियो छो त वल्लूअ खे चंबो लॻे थो त गॾो हिंग थो करे। जे गॾह खे कन मां सट ॾे त वल्लू डाऊं थो करे। हिकिड़ी ॻाल्हि आहे। राधन ॾितल बाबा मूं तव्हांखे इन्हीअ लाइ घुरायो आहे जीअं तव्हां वलू व्याजे जे गॾ राकेट खे अगवा करे हिते खणी अचो। वाह पुट वाह। गॾह खे अगवा करिणो आहे। मूं सम्झो त वलू व्याजी खे अगवा करिणो आहे। भाऊ कादन वल्लू बि गॾह खां घटि न थई। कमु थोरो ॾुखियो आहे। उनजे लाइ असांखे साजू ऐं माजू जी ज़रूरत पवंदी ऐं इन जे लाइ तव्हांखे अलॻि फीस ॾियणी पवंदी। वाह पुट वाह। त पोइ बसि कम खे पटियोसि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।